अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। नाज़रीन, पहिरें हिसे जा 3 सितारा एरीज़ हमल, टॉरस सोर, जेमिनी जुज़ा। एरीज़ हमल, सोच में तेज़ी ईंदी, बहितरी अचण जो पूरो इम्कान आहे। ख़्यालनि ते गौर करियो, का वॾी बुनियादी तब्दीली अची रही आहे। नऊं राहूं रस्ता खुलंदे ॾिसिजी रहिया आहिनि, जिन ते हली अॻियां वधंदा। तमामु सुठियूं सरगर्मियूं अची रहियूं आहिनि। ॿाहिरि जे सफ़र जो मौक़ो मिलंदो। ॿाहिरि पढ़ण जा मामला हल करे सघंदा। माली मामला यूनिस जी नज़र हेठि आयल आहिनि। ख़र्चनि में हिक जहिड़ाई न अची रही आहे। अचानक ख़र्चा वधंदा ऐं अचानक पैसो अची वञे थो। 3 सालनि ताईं कंप्रोमाइज़ करियो। ज़ाती ज़िंदगीअ खां मुतमिन आहियो। सिहत जो ख़्यालु रखो, पर सूरत हाल बहितर रहंदे ॾिसी रही। टॉरस सोर, हिननि जे पंजे खाने में मरीख़ ऐं ज़ोहरा वेठल आहिनि ऐं हाणे अतारिद अची रहियो आहे। हाणे रुमानी मामला वधीक तेज़ थींदे ॾिसिजी रहिया आहिनि। इहो ज़हन में रखणु ज़रूरी आहे त फ़िलहाल तव्हां रुमानी तौरु लुत्फ़ अंदोज़ थींदा, जंहिं जा नतीजा तमामु ख़राब पेश ईंदा। एहतियात करियो। ऐं ॿियो त वालिदेन ऐं घरेलू तौरु तवजा चाहिनि था, जेके 3-4 हफ़्तनि खां अहिड़ा मामला पेश अची रहिया आहिनि ऐं हिन हफ़्ते वालिदेन खे भरपूर तवजा जी ज़रूरत आहे। हीउ हफ़्तो वालिदेन जी ख़िदमत लाइ सुठा मौक़ा फ़राहम करे रहियो आहे ऐं 22 आगस्ट ताईं वालिदेन जी ख़िदमत करण जा मौक़ा मिली रहिया आहिनि, जंहिं खां पोइ ॿीहर रुमानी मामलनि तरफ़ मुतवजा थी वेंदा। माली सूरत हाल में बहितरी अची रही आहे। अज़ीज़ रिश्तेदारनि सां ताल्लुकातनि में बहितर ॾिसी रहिया आहियो ऐं घरेलू ज़िंदगी ऐं दोस्तनि सां ताल्लुकातनि में जज़्बात। जेमिनी जुज़ा, चौथे खाने में घरेलू ज़िंदगी ऐं वालिदेन जे खाने में प्लानट चई रहिया आहिनि त वालिदेन ऐं घरेलू ज़िंदगीअ तरफ़ तवजा ॾियो ऐं उन्हनि जी ख़िदमत करियो। जेकॾहिं वालिदेन परेशानीअ में मुब्तला आहिनि त उन्हनि जो साथ ॾियो ऐं घरेलू ज़िंदगीअ तरफ़ दिलचस्पी वठंदा। ऐं तव्हांजी ज़िंदगीअ में वॾियूं तब्दीलियूं अची रहियूं आहिनि, उन तरफ़ सोचो त पाण खे उन में कीअं एडजस्ट करिणो आहे। ऐं तव्हांजे 3 खाने में सिज मौजूदु आहे, जंहिंसां तव्हांखे ज़िंदगीअ में नंढो सफ़रु ईंदो ऐं तव्हांजो को वेझो जो रिश्तेदार, पहिरियों कज़न, उन सां तव्हांजो सुठो वक़्तु गुज़रंदे ॾिसी रहियो आहे। पेशे जे हवाले सां मामला सही हली रहिया आहिनि, जेके तव्हां संभाले रखिया आहिनि। कारोबार जे हवाले सां हींअर को मनसूबो न शुरू करियो। कारोबार में ख़ासि तौरु तवजा ॾियण ऐं एहतियात करण जी ज़रूरत आहे। 2 हफ़्ता इंतज़ारु करियो, छाकाणि त हींअर मामला बहितर न ठही सघंदा। नवां मनसूबा जोड़ण जो वक़्तु न आहे। रुमानी मामला बहितर रहंदा ऐं ॿियनि सां ताल्लुकातनि में जज़्बात ते कंट्रोल रखंदा।